छा सूरत हाल आहे? आवाम पहुचो शुरू थी वई आहे ऐं असांखे तव्हां बस जे अंदरि नज़र अची रहिया आहियो त थोरो बस वग़ैरह जे बारे सां बि असांखे इंफॉर्म कयो। जी बिल्कुल मुबशर हिन वक़्तु जेको आहे सो इंपीरियल बैंक्वेट हॉल में जेको आहे सो वॾे तइदाद में खैबर वासी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक रखंदड़ जेके जियल आहिनि जंहिंमें मर्द ऐं औरतूं शामिल आहिनि उहे वॾे तइदाद में जेको आहे सो पहुची विया आहिनि ऐं खैबर वासियुनि जो जेको आहे से आमद जो सिलसिलो उहो पिणु जारी आहे। थोरी देर में जेको आहे सो सिंध जो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जेको आहे सो इन तकलीफ़ वारे हंधि पहुचंदो ऐं जेको आहे सो जल्दी जेको आहे सो इन पीपल बस सर्विस जो जेको आहे उहो इफ्तिताह कंदो। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं पीपल बस हिकिड़ी बस अंदरि जेको आहे सो इन सिलसिले में असांखे जेको आहे सो हिकु ड्राइवर सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चयो त जेको आहे सो ही खैरपुर वासियुनि लाइ सिंध हुकूमत जो वॾो तोहफ़ो आहे जंहिंमां खैरपुर वासी जेके आहिनि उहो जेको आहे सो तमामु घणो फ़ाइदो वठंदा। जेको आहे सो हिन बस में एयर कंडीशन समेत ॿियूं केतिरी अहम सहूलियतूं मौजूदु आहिनि जंहिंसां जेको आहे सो सभई सहूलियतुनि में खैरपुर वासियुनि खे पिणु इज़ाफ़ो थींदो। सही सही। अच्छा शोएब साहब इहो ॿुधाइजो त आला क़यादत हिन वक़्तु किथे आहे ऐं कहिड़े टाइम ताईं पहुचंदा, छो त माण्हुनि जो इंतज़ार हूंदो ऐं असांखे जल्दी जल्दी बस सर्विस में असीं जल्दी सफ़र कयूं, छो त इहा सर्विस शायदि अॼु खां ई शुरू कई वेंदी रोडनि रस्तनि ते। हाँ जी ये बिल्कुल जेको आहे सो इन इब्तिदा खां पोइ तकरीब वारो हॉल जेको आहे एम्पेरियल बैंक्वेट ऐं उन खां बाद में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको बस टर्मिनल आहे उन विच में तकरीबन 1 खां 1.5 किलोमीटर जो पिणु जेको आहे सो मुफ़ासिलो आहे। जंहिंखां पोइ तकलीफ़ खां पोइ जेको आहे सो सिंध सीनियर सूबाई वज़ीर पीपुल्स पार्टी जे अॻुवाननि सां जेको आहे सो इन बस ज़रिए ई जेको आहे सो तकलीफ़ वारे हाल खां बस टर्मिनल ते पहुचंदो। इन जे दौरान ई जेको आहे सो हिन बस सर्विस जो इफ्तिताह कयो वेंदो ऐं अॼु खां ई जेको आहे सो हीअ जेकी बस सर्विस आहे पीपल बस सर्विस उहा खैरपुर में शुरू कई वेंदी। अच्छा शोएब असांखे इहो ॿुधाइजो आम औकात ते इहो ॾिठो वियो आहे त मुख़्तलिफ़ शहरनि में जॾहिं का सरकारी लेवल जी स्कीम शुरू थींदी आहे ट्रांसपोर्ट जे हवाले सां त उतां जो जेको लोकल ट्रांसपोर्ट हलाईंदड़ माफ़िया हूंदो आहे उन जे अंदरि थोरो जेको आहे ॻणती जोगी सूरत हाल पैदा थी वेंदी आहे। हा त खैरपुर में इन खां पहिरियां जेका ट्रांसपोर्ट हले पई उन्हनि जा छा रिमार्क्स हिन मौक़े ते कीअं ॾिसी रहिया आहिनि? जी बिल्कुल मुबशर जी सभा जो जेको आहे सो जेकी प्राइवेट ट्रांसपोर्ट आहे उनखे थोरो न तमामु वॾो धकु रसंदो जेको आहे सो हिन पीपल बस सर्विस शुरू थियण सां जेको आहे सो जेकी माफिया आहे जेके वधीक किरायो वठी करे जेको ग़रीब शहरनि खे अवाम जो जेको आहे सो खुरींदा हुआ उन्हनि जा जेको आहे सो ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। उन्हनि जो जेको आहे सो ईअं चवां त पघर जेको आहे सो अचणु शुरू थींदा आहिनि जॾहिं खां हीअ बस सर्विस जो उन्हनि नालो ॿुधो आहे त खैरपुर में जेको आहे सो पीपल बस सर्विस शुरू थींदी। इन करे जेको आहे सो हू इंतिहाई सख़्तु परेशान थी विया आहिनि। जॾहिं त लोकल ट्रांसपोर्ट जी इंतिहाई हालत जेकी आहे उहा ख़राब थी वई आहे। रोज़ जो जेके हादसा आहिनि उहे मामूल बणियल हूंदा ऐं केतिरी इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी वियूं। हिन पीपल बस सर्विस जेको आहे सो शुरू थियण खां पोइ जेको आहे सो जेके रोडनि जा हादसा आहिनि उहे तमामु जेको आहे सो घटि थींदा ऐं इंसानी जानियूं जेके आहिनि उहे महफ़ूज़ रहंदियूं ऐं खैरपुर वासी हिन बहितरीन सहूलियत मां जेको आहे सो पंहिंजो थोरे नमूने सां फ़ाइदो वठंदा ऐं पंहिंजो बहितरीन सफ़र। बिल्कुल ये आहे शोएब चना। बिल्कुल असां खैरपुर जे नाज़रीन से भी ॿुधाईंदासीं त सर्विस अवां लाइ शुरू कई वई आहे। अवां इन खां फ़ाइदो वठो जेतिरो फ़ाइदो थी सघे। ख़ासि ॻाल्हि इहा आहे लोकल ट्रांसपोर्ट जी का सूरत हाल न हूंदी आहे, एक्सीडेंट्स वग़ैरह रोड हादसा हूंदा आहिनि। महिरबानी शोएब चना साहब तव्हां असांखे समूरी सूरत हाल खां आगाह कयो।